गंबड़ में हिंदू कृष्णा मंदिर जे पुरत जो मज़दूरी न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। वधीक तफ़सील जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे जिजलमां न्यूज़ जो रिपोर्टर नसीर गोपांग। जी नज़ीर गोपांग, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। गंबड़ मीडिया सेंटर ते पुॼी करे गंबड़ जो रहाशी श्रीचंद बासरनि जे ख़िलाफ़ु दाहींदे चयो त मां शिवा मंदर में कुझु टाइम मां उते चौकीदारी ऐं देखभाली लाइ हुयुसि। पिणु मूंखे इहो चयो वियो त तोखे मुक़ररु कयो वेंदो ता हयात लाइ, पर मूंखे मुक़ररु त कोन कयो वियो। जेके ॾींहुं मां उते चौकीदारी ऐं उजरत कई सा बि मूंखे नथी मिले। मां अहिड़े बासर जे ख़िलाफ़ु डॉक्टर लाल जे ख़िलाफ़ु मां मीडिया ट्रायल करे रहियो आहियां ऐं मूंखे काफ़ी ॾींहंनि खां टार्चर कयो थो वञे। मां हिकु दिलि जो पेशेंट आहियां। सुभाणे मूंखे कुझु बि थिए पिणु उहे जवाबदार आहिनि। मुंहिंजो जल्द में जल्द नोटिस वठी मुंहिंजे क़ानूनी कार्रवाई करे मुंहिंजे मसइले जो हल कढियो वञे ऐं मुंहिंजी बेचैनी ख़तमु कई वञे।